इसराइली हमले में लिबनानी तंजीम हिज़्बुल्लाह जे सरबराह हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ लिबनान में सोग जी लहर मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतिजाज। लिबनान, इराक, ईरान, यमन में एहतिजाजी मुज़ाहरा, मुज़ाहिरनि जी इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी। इराक में अमरीकी सिफ़ारत खाने जो घेराव। तेहरान में समई माण्हू हमास हिज़्बुल्लाह ईरानी अॻवाननि जा पोस्टर खणी निकिरी पिया। मुज़ाहिरीन पारां हिज़्बुल्लाह सरबराह हसन नसरुल्लाह जी शहादत जी मज़म्मत। हिज़्बुल्लाह जे सरबराह हसन नसरुल्लाह जी शहादत ते अमरीकी सदर जो बाइडन जो रद्दअमल साम्हूं अची वियो। जो बाइडन हसन नसरुल्लाह जी इसराइली हमले में शहादत खे इसराइल जो मुनिसिपाणो क़दम करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हसन नसरुल्लाह जी मौत सां इंसाफ़ जो अमल पूरो थियो। हसन नसरुल्लाह सवें अमरीकियुनि खे क़त्ल करण जो ज़िम्मेवार हो। गज़ा ऐं लिबनान में जंगबंदी थियणु घुरिजे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरान ते हमले जो इशारो ॾेई छॾियो। हिकु बयान में इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुन हसन नसरुल्लाह खे क़त्ल करण जो हुकुम ॾिनो, छो त हिज़्बुल्लाह जे सरबराह जो ख़ात्मो इसराइल जे उत्तर वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि जे महफ़ूज़ वापसी लाइ ज़रूरी हो। इसराइल कंहिं बि वक़्तु ईरान समेत विच ओभर जे कंहिं बि हंध ते हमलो करे सघे थो। विच ओभर में केर बि असांजे ड्रिघनि हथनि जे पहुच खां परे नाहे। ईरान, लिबनान ऐं पूरे ख़िते में इसराइली क़दमनि ते गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो हंगामी इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। ईरानी नुमाइंदे आमिर सईद हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ सलामती काउंसिल जे 15 मेंबरनि खे ख़त लिखी छॾियो। ईरानी नुमाइंदे ख़बरदार कयो आहे त ईरान जे सिफ़ारती हदुनि ऐं नुमाइंदनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जे हमले खे बर्दाश्त न कयो वेंदो। लिबनान में जंग जो दायरो वसी थी सघे थो। ख़िते जी जंग हर सूरत में रोकणो पवंदो। विच ओभर में तशद्दुद जे ख़ात्मे लाइ किरदारु निभाइणो पवंदो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो बयानु। संदसि चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी अॻिते वधण जो रस्तो आहे। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली इजलास में ख़िताब कंदे चीनी परॾेही वज़ीर बि विच ओभर में बिना देर जंगबंदी जो मुतालबो कयो। इसराइल जे हमले में हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। ईरान जे सुप्रीम लीडर जो चवणु आहे त ईरान लिबनान जी अवाम ऐं हिज़्बुल्लाह सां गॾु आहे। ख़िते जी तक़दीर जो तयन मुज़ाहिमती क़ुवतूं कंदियूं। समूरियूं मुज़ाहिमती क़ुवतूं हिज़्बुल्लाह सां गॾु बीठल आहिनि। इसराइल जी दरिंदगीअ हिकु भेरो ॿीहर बेनक़ाब थी चुकी आहे। हमास पारां हसन नसरुल्लाह जी शहादत ते ॾुख जो इज़हार। इराक पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान। मुल्की मईशत बेहतरी ॾांहुं वधी रही आहे। तवानाई शोबे जे सुधारनि जो अमल जारी आहे। तवानाई जी खोट पूरी करण लाइ मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु जारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो लाहौर में तक़रीब ख़िताब। संदसि चवणु आहे त माज़ीअ में पाकिस्तान अंदरि डिघी लोडशेडिंग जो अज़ाब हो। असांजी हुकूमत सीपैक तहत तवानाई जा मनसूबा शुरू कया। मौसमियाती तब्दीली वॾो मसइलो आहे। 2022 दौरान ॿोॾि सबबि पाकिस्तान खे अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो। ख़ैबर पख्तूनख्वा जी मौजूदा हुकूमत में बदअमनी वधी रही आहे। केपी जी हुकूमत अमन क़ाइमु करण में नाकाम आहे। सूबे जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे जलसनि जुलूसनि मां फ़ुर्सत नाहे। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अॼु जेके माण्हू रोडनि ते आहिनि उन्हनि खे असां पुरअमन पाकिस्तान ॾिनो हो। केपी हुकूमत खे 600 अरब सिक्योरिटी लाइ मिलिया, पर पुलिस वटि वसीला नाहिनि। आइनी अदालतुनि जे क़याम लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी हर हंधि वञी रहियो आहे। अवाम पीपल्स पार्टी ते एतमाद कयो आहे। हाणे गोलीअ जो जवाबु गोलीअ सां ॾिनो वेंदो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर इनक़लाब जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त जेकॾहिं को सम्झे थो त असांखे मारींदो त हू मरण लाइ तयारु रहे। इनक़लाब खां सवाइ असां वटि को हल नाहे। आख़िरी वार्निंग आहे। समूरनि इदारनि खे पैगाम आहे त सियासी फ़ैसिला सियासी माण्हुनि खे करणु ॾिना वञनि।
बलूचिस्तान के शहर पंजगोर में हथियार बंदन जो घर ते हमलो फायरिंग में 7 मजदूर मारिजी विया, एक जख्मी। पुलिस मूजिब वाक़ियो पंजगोर के इलाइक़े खुदा आबादान में पेश आयो। मारिजी वियलनि जो ताल्लुक पंजाब से बुधाए पियो वञे। मारिजी वियलनि की सुञाण शाहिद, साजिद, शफीक, फयाज, इफ्तिखार, खालिद, सलमान, अल्लाह वसायो नालन सां थी। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां मज़दूरनि जे क़त्ल वारे वाक़े की मज़म्मत पोयरनि सां ताज़ियत जो इज़हार। सदर आसिफ ज़रदारी पारां वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई की हिदायत। वज़ीर आज़म बलूचिस्तान के वॾे वज़ीर खां वाक़े की रिपोर्ट तलब करे वरिती। सरफराज़ भुगती मूजिब बेगुनाह शहरियुनि के क़त्ल जो हिसाब वरितो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे बलूचिस्तान जो दौरो कंदा। पीपी जी सूबाई सदर ऐं जनरल सेक्रेटरी के तब्दील करण जो इम्कान। बलूचिस्तान की सूबाई काबीना में वज़ारतुनि की तब्दीली जो भी इम्कान। रियालाई वेझो कचे के इलाइक़े ॻोठ मल्हार ओढो में ओढा बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़े दौरान एक जणे के क़त्ल खां पोइ धुरनि में शिकतान तेज़ थी वई। ॿिन्ही धुरनि जा हथियारबंद मोर्चाबंद थी विया। मक़तूल गुलाम असगर ओढो जो मढ़ हथियारनि के शाम मिटीअ मां हवाले कयो वियो। धुरनि में हलंदड़ खूनी वेड़ सबब इलाइक़े में ख़ौफ़ की लहर छायल। टंडोला यार भरसा गुलशन अज़ीम कॉलोनी में घर धणी जो तशद्दुद थियल लाश हथ बुकेरा रोड ता खादिम हुसैन भट्टी जो लाश मिलियो। खादिम हुसैन पंहिंजे पुट सां अकेलो रहंदो हो। बी सेक्शन पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब शुरुआती जांच मूजिब वाक़ियो क़त्ल जो लगी रहियो आहे। वधीक जांच करियूं पिया। कानपुर महरवासी नौजवान कंधकोट में हथियारबंद नथा क़त्ल, लाश घर पहुंचने से कोहराम। ॻोठ खुदाबख्श महरवासी नौजवान शाह मुराद महर के वारसन जो एहतजाज। वारसन मूजिब असांजे नौजवान मथा बिरादरी के माण्हुनि ने 10 महीना अॻु कारहें जो इल्ज़ाम लगायो। फैसले लाइ बिरादरी के माण्हुनि सां गॾिजी वियासीं पर जवाबदारनि नौजवान के नाहक क़त्ल करे छॾियो। इंसाफ़ कयो वञे। पीडीरन में भरपासे वारे इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। धाड़ियुनि जे वाक़ियनि ख़िलाफ़ शहरनि की सॾ ते शटरबंद हड़ताल, कारोबार बंद। वाक़ियनि जो नोटिस वठी शहर में अमन बहाल कराइण जो मुतालबो।